नाज़रीन, सिंध के कौम परस्त सियासी पार्टियों ने सन्यावंद धुरियुनि ने सरकार का सुप्रीम कोर्ट के फैसले मुताबिक अफगान समेत समूरन गैर कानूनी पड़ियन के सिंध में नेकाली दियण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील हिन रिपोर्ट में। प्रेस क्लब हैदराबाद में जिस्कम की मेज़बानी हेठ थियल क़ौमी कॉन्फ्रेंस में क़ौम परस्त पार्टियुनि, मज़हबी धुरियुनि, वकीलनि, लेखकनि, सहाफ़ियुनि ऐं ॿियनि सान्यावनि धुरियुनि सरकार का मुतालबो कयो आहे त सिंध में फौरी तौर अफ़गाननि समेत गैर कानूनी परॾेहनि खे नेकाली ॾिनी वञे। जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी की सदारत हेठ थियल क़ौमी कॉन्फ्रेंस में इहा पिण करारदाद पास कई वई त सिंध में गैर कानूनी डोमिसाइल PRC के फौरी तौर ख़त्म करे गैर कानूनी परॾेहनि खां वोट ऐं मिल्कियत जो हक़ वापसि वरितो वञे। कॉन्फ्रेंस में फ़ैसिलो कयो वियो त सिंध एक्शन कमेटी गैर कानूनी परॾेहनि ख़िलाफ़ मुहिम जो हिस्सो रहंदी। वधीक वरी ॿीहर क़ौमी कॉन्फ्रेंस सॾाई वेंदी ऐं दोस्तनि जे रायनि मशवरनि सां जिन दोस्तनि ताईं न पहुची सघियासीं उन्हनि दोस्तनि ताईं पहुची उन्हनि सभिनी खे सिंध जे मसइले जे लाइ जेके मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाइनि था दोस्त जेके सिंध सां मोहबत कनि था उन्हनि खे बि असां दावत ॾींदासीं त सिंध जे मसइले जे लाइ वधीक ॿी कॉन्फ्रेंस में शरीक थियनि त जीअं वधीक सिंध जे लाइ ये जेका सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे उन ते अमल कराए सघिजे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो फ़ैसिलो ॾिनो आहे वाज़े तौर ते त भई उहे हिते ॿार आहिनि, अमन अमान जो मसइलो उन जे करे पैदा थिए थो, क्राइम जो मसइलो पैदा थिए थो, इन करे फिल फोर यानी जेतिरो जल्दी थी सघे उनखे वापसि कयो वञे। इहो ई सिंध जो मुतालबो आहे। अॼोकी कॉन्फ्रेंस जो मुख्य मुतालबो बि इहो ई आहे। जेके बि हिते गैर कानूनी आया आहिनि सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में जिदोजहद हले पई, इहा जिदोजहद अञा क़ौमी जिदोजहद में तब्दील थींदी। फ़क़ति हिकिड़ी पार्टी जो ज़िम्मो न आहे, उनजो फ़र्ज़ु न आहे, उन ठीकु न आहे कि पूरी क़ौम फ़क़ति सिंधी क़ौम न पर जेके असांजा नवां सिंधी भाइर आहिनि असां उन्हनि खे बि चऊं था त सिंध तव्हांजी असांजी मां आहे, अॻे हली करे असांखे मुश्तरका जिदोजहद करणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे त इहे जेके आहिनि उहे गैर कानूनी आहिनि, उन्हनि खे कढो। मां सम्झां थो त इन्हनि ते हुननि खे अमल कराइणु खपंदो आहे। बिलाल जे शहादत खां पोइ जेको रिएक्शन आहे उन खे इनफ़रादी हैसियत में क़ौमुनि जे ख़िलाफ़ या जेके शहरी आहिनि मुल्क जा उन्हनि जे ख़िलाफ़ डाइवर्ट करणु न घुरिजे। हिकिड़ो रिएक्शन आहे जेको पुरअमन आहे ऐं उन में कुझु धुरियूं कोशिशुनि में त उहो डाइवर्ट कजे जेको सिंधी क़यादत ऐं सिंधी माण्हुनि उन्हनि खे रोकियो आहे। ऐं ॿियो हुन जो फैक्टर इहो आहे त ॾिसो सॼो बुनियादी मसइलो आइनी कानून में आहे। जेकर आइन चवे थो त मुल्क जो को बि माण्हू अची सॼी पाकिस्तान में फिरे त तव्हां केतिरो तहरीकूं हलाईंदो, केतिरा मुज़ाहिरा कंदो। तंहिंजे करे हिन में बुनियादी चैलेंज आउं सम्झां थो इहो आहे त तव्हां अहिड़ो आइनी प्रोटेक्शन ॾियो जो हर सूबे में माण्हू पंहिंजे वसीलनि ते, पंहिंजे सियासी हक़नि ते, पंहिंजे मुआशी हक़नि ते कंट्रोल रखनि। क़ौमी कॉन्फ्रेंस को ठाहींदनि धारी आबादगारी, सिंध ते धारी आबादगारी इलाही काए पई आहे। कॾहिं असांजा नौजवान गभरू किथे मारिया था वञनि, किथे असांजे रोज़गारनि ते कब्ज़ो धारियनि जो। कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हुननि जो कंहिं सां बि को झेड़ो न आहे। पख़्तून कालाबाग डैम ख़िलाफ़ आहिनि ऐं सिंध सां गॾु बीठल आहिनि।